ए राणा खान ए नबू सच तो चोए ए वधीक तोजी मर्जी। तहां ॿिन्ही जी सोच ग़लत आ। काको पटेल बिल्कुल सही आ, पंहिंजी जगह ते ही सही आ, तहां ग़लत हो। ही काको पटेल राज जो वॾो आहे ऐं ॻोठ जूं रनू हिन काके पटेल जी बेइज्जती कंदियूं अथनि। हा पोइ सही असीं सफ़ा हीअं चुप करे वेही रहूं, बात बंदि करे वेही रहूं, कंध झुकाए हीअं वेही रहूं। ए राणा खान ए काको पटेल हरिया भरिया उत को हो वियो? प्रभु काको पटेल का बि ग़लत ॻाल्हि खणी हुननि ॾे कोन वियो हूंदो। ए ई ॻाल्हि त आहे राणा। हुननि भूरे जी लॼ रोकी आहे ऐं काको पटेल इहो फ़ैसिलो करण जे लाइ हुननि वटि लंघे वियो हो इहो मसइलो हल थिजे। मुआरी ससु आहे न नूरी, हुन काके पटेल जी ॻाल्हि ॿुधण खां सवाइ हिन जी बेइज्जती करे हिनखे रवानो करे छॾियईं। बाक़ी राणा खान इज्जत जाए डंडे तरे में पे मां जी बेइज्जती करियां थे, तिना केड़ी खबर मिना सजी खबर है। ओए काका पटेल तूं परवाह न कर, ऐं चाचे मिस्री सां ॻाल्हाए तोखे फ़ैसिलो वठी थो ॾियां। ए राणा खान ए तूं पिंड जे सोहरे ते चढ़ाई कंदे माण्हू किने खिलंदा? इहो छा थो ॻाल्हाईं? सोहरो हुजे या पीउ हुजे मुंहिंजो, पर ॻाल्हि ही राणो खान हक़ जी कंदो आहे। हू जेकॾहिं मुंहिंजो सोहरो आहे त छा थी पियो? मुंहिंजे सोहरे खे काके पटेल खे ॾंढ ॾोह भरे ॾियणो पवंदो। ए राणा खान भले बाबा भले तू फैसलो वठ, अरे असां के एतराज कीने ए वधीक तोजी मर्जी। काका पटेल तूं दिल जाए कर, बेफिक्र थी, आऊं तोखे फ़ैसिलो वठी। होए माती होए गाॾी में वेह न, तव्हां वियो गाॾी में, वियो गाॾी में। ए राणा खान ए तो सफ़ा असांखे ईअं बेहिम्मत सम्झो आहे का? न रबू न, हिन राणे खान खे 100% पक्का अवां अहिड़ा न आहियो, पर कॾहिं कॾहिं अवां जी सुस्ती अवां खे ॻिचीअ में पइजी वेंदी आहे, कंडा मूंखे कढणा पवंदा। राणा खान ए जेको थियो सो थियो, ए यार ये की न थींदो। तू भल शहर वञी पिंड जो कमकार करे अच। ए राणा खान तू कंहिं बि किस्म जो उल्को म कर। ए सेराणा ॾेई सुमीर, ए असां वेठा आहियूं असां। बिल्कुलु उल्को कोन थो कयां, तव्हां जहिड़ा बहादुर साथी आहिनि। चङो हाणे आऊं हलां त रमज़ान में जीप में त हलूं, ठीकु आहे? माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। वे रमज़ान में जल्दी आ। हा हल हल हल। तेरे पीछो न चढ़ई। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।